हकम जो सादियो जी एस सिंध जी असांजी जी एम जी शागिर्द जिदोजहद दोस्तों तव्हांखे ख़बर हूंदी त जेको आहे 31 मार्च ते सिंध यूनिवर्सिटी जे CC लान ते जसाब तरफ़ां कोठे प्रोग्राम हो जंहिंमें माना रियासत तरफ़ां पुलिस ऐं रेंजर्स जे तरफ़ां उन प्रोग्राम ते चढ़ाई कई वई जंहिंजे नतीजे में उते जा तक़रीबन माना 25 शागिर्द गिरफ़्तार कया विया जिन मां ॿियनि शागिर्दनि खे अदालत रिहा कयो ऐं असां 5 शागिर्द जंहिंमें अदील लिगारी असलम सिंधी यानी मां ऐं राशिद गडई अजमल भंगवार नादिर भंगवार शामिल हुआसीं। असांखे माना FR में नालो ॾेई ऐं असांखे जेल हवाले कयो वियो ऐं अॼु सिंध जे माना जेके वकील दोस्त आहे उनजे माना मदद सां असांखे अॼु माना ज़मानत ते रिहाई मिली आहे। ऐं दोस्तो सिंध तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध शागिर्द सभा जेका शुरूअ खां वठी पंहिंजे माना क़ौमी हीरोज़ खे भेटा पेश कंदी रही आहे जंहिंमें राजा डार साईं GM साहिब सूर्या बादशाह ऐं ॿिया सिंध जा क़ौमी हीरोज़ शामिल आहिनि। उन्हनि लाइ माना सर्किल्स कराईंदी रही आहे उन्हनि खे उन्हनि जा ॾींहड़ा मल्हाईंदी रही आहे जंहिंजे ॾोह में असां ते माना FRयूं असांखां पहिरें मादीअ में दोस्तनि ते FRयूं कटियूं हुयूं ऐं हिन वक़्तु असां ते FRयूं कटे ऐं जेल हवाले कयो वियो। पर असां जेको अॼु हिन जेल मां आज़ादु थिया आहियूं ऐं जेको टाइम जेल में रहिया आहियूं उन में असां ते माना ईमान ते को बि माना जेको असरु न आहे थियो ऐं असां माना उते पकी ऐं पंहिंजे माना जिदोजहद खे अञा वधीक तेज़ कंदासीं। असीं उते माना तयारु छा आहियूं पहिरें खां वधीक ऐं हाणे असां पंहिंजी जिदोजहद खे पहिरें खां वधीक सघारे माना रूप में तव्हांजे साम्हूं माना पेश कंदासीं। ऐं इहे जेके जेलूं आहिनि इहे जेके थाणा आहिनि तव्हां इन्हनि जे सूरत में ॾाढा सेलूं आहिनि असांखे कॾहिं बि माना झुकाए नथियूं सघनि ऐं असां पंहिंजी जेका जिदोजहद आहे उहा हमेशह जारी रखंदासीं ऐं पंहिंजे मक़सद ते माना पहुचण ताईं पंहिंजी जिदोजहद हमेशह असां जारी रखंदासीं।